नाज़रीन, तालीम खाते पारां नवनि भर्ती कयल उस्तादनि खे सिंधी ऐं उर्दू पढ़ाइण जी सिख्या ॾियण लाइ रोडनि शहरनि में सिख्या सेंटर क़ाइमु करण जो ऐलान कयो आहे। सूबाई वज़ीर सरदार अली शाह चयो आहे त 30 मार्कूं खणंदड़ उम्मीदवारनि खे भर्ती नथा करे सघूं। उन हवाले सां सूबाई वज़ीर सरदार अली शाह धरती टीवी न्यूज़ जे चीफ रिपोर्टर शब्बीर लाशारी सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो त अव्हांखे ॾेखारियूं। सिंध जे तालीम खाते पारां उस्तादनि खे सिंधी ऐं उर्दू जी पढ़ाइण जी सिख्या ॾियण लाइ लैंग्वेज सेंटर खोलण जो ऐलान कयो वियो आहे। असां सां गॾु हिन वक़्तु तालीम खाते जो सूबाई वज़ीर सरदार अली शाह साहब मौजूदु आहे। सां ॻाल्हाईंदा। शाह साहब, इहो कीअं थींदो, मुमकिन कीअं बणिबो ऐं इहो ख़्यालु छो आयो तव्हांखे? अदा ख़्यालु ईअं आयो त ॿोली ग़ालिब जी हुजे या शाह लतीफ़ जी हुजे, पर उहा बचंदी तॾहिं जॾहिं उनखे पढ़ाइण वारा मौजूदु रहंदा। लिखण वारा केतिरा वेठा हुजनि उहे गुज़ारे वेंदा, ऐं जेकॾहिं पढ़ाइण वारा न हूंदा त ॿोली न बचंदी। अदीबनि ऐं शाइरनि सां फ़नकारनि सां ॿोली कोन बचंदी। उहो उन वक़्तु उन पंहिंजे दौर में ॿोली जो फैलाव करे सघनि था, पर इहो मुंतक़िल ॿोलीअ खे पंहिंजे नसुल ताईं कनि, इहो ॾुखियो कमु आहे। उहो कंदो उस्ताद। असां इहो कयोसीं, इन हद ताईं कामयाबु वियासीं त 1972 खां वठी जेको कानून पास थियल हो सिंधी ऐं उर्दूअ खे पंहिंजे स्कूल्स में कंपलसरी करण वारो, ऐं उहो न थी सघियो। असां उनखे एतिरे में कामयाबु वियासीं त सभिनी स्कूल्स में टीचर्स त अची विया आहिनि। हाणे चैलेंज साम्हूं अची वियो ॿियो, सभिनी उस्ताद रखी छॾिया उर्दू ऐं सिंधी जा। हाणे साम्हूं चैलेंज कहिड़ो अची वियो त जेके उस्ताद रखियल आहिनि उन्हनि पाण खे पढ़ाइण कोन थी अचे। हाणे उन्हनि खे तरबियत ॾियारण लाइ असां चयो त सिंधी ऐं उर्दू लैंग्वेज सेंटर्स डिविज़नल हेडक्वार्टर्स में क़ाइमु करायूं, ऐं उहे हेॾां लैंग्वेज अथॉरिटी उनजो लीड खणंदी, ऐं होॾां उर्दू में वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी सां बि ॻाल्हायूं था, पर अंजुमन तरक़ी उर्दू ऐं ॿिया इदारा आहिनि, इहे गॾिजी कनि त जीअं इहे ॿई ॿोलियूं असांजे ॿारनि खे अचनि। प्राइवेट स्कूल्स वारनि जो ॾोह कोन्हे, उहे छा कंदा, उहे मार्केट में जेके मौजूदु आहिनि टीचर्स, उहे उन्हनि 15,000 स्कूल्स आहिनि त 15,000 टीचर खपनि। तव्हां मूंखे 15,000 मूंखे 15,000 ठहियो, पर मूंखे 500 अहिड़ा ॻोल्हे ॾेखारियो जेके बहितर सिंधी जेके उहे सेखारे सघंदा हुजनि, त वॾी ॻाल्हि आहे। त इहो वॾो हिकिड़ो चैलेंज आहे। त उन लाइ असां लैंग्वेज सेंटर्स जी शुरूआति कयूं पिया, त उते सिंधी ऐं उर्दू जेके आहिनि उहे ॿई जे हवाले सां उस्तादनि खे ट्रेन कजे। ताज़ियूं भर्तियूं जेके थियूं आहिनि उन्हनि में ॿुधायो पियो वञे त 12,000 अञा वैकेंसियूं मौजूदु आहिनि, तंहिंजे करे 33 ऐं 39 वारा चवंदासीं असांखे छो नथो जेको आहे ऑर्डर छो था ॾिना वञनि, जेकॾहिं वैकेंसियूं बि मौजूदु आहिनि। अदा वैकेंसियूं ॾिसो, वैकेंसियूं जेके मौजूदु आहिनि उन्हनि लाइ असां प्री सर्विस ट्रेनिंग पिया करायूं। जिते मिसाल 18 अहिड़ा तालुका आहिनि जिते 33 ऐं 39 जे विच वारा जेके आहिनि उहे 40 ताईं न पुॼी सघिया आहिनि। 33 ऐं 39 जे विच में शागिर्दनि जो तइदादु आहे। हाणे असां उन्हनि खे चयो आहे त तव्हां पहिरीं त उहो वञी महीने जी ट्रेनिंग वठो, फ्री में अव्हांखे गवर्नमेंट महीने जी ट्रेनिंग कराए थी। उनखां पोइ वरी IBA वठंदी टेस्ट, उन टेस्ट में वियो, जंहिं बि क्वालिफाई कयो था तव्हांखे 40 जे खां मथे मार्कूं खणो था ऑर्डर ॾींदासीं। एतिरो मयार कोन्हे किराइणो जो 55 खां लथा आहियूं 33 ते अची पहुचूं, ऐं सुबुह जो जेके 30 ते वेठा आहिनि चवंदा असांजो कहिड़ो ॾोह आहे, असांखे खयो वञे। असां तइलीम खातो रोज़गार मुहैया करण जो ज़रियो न आहे, इहो ज़हन नशीन करे छॾियो। तइलीम खातो पंहिंजे मुस्तक़बिल जे ईंदड़ नसुल खे तइलीम ॾियण जो खातो आहे, उहो रोज़गार प्रोवाइड करण जो कोन्हे त जेको अचे झले हुनखे मास्टर ठाहे छॾियूं, ईअं कोन थींदो। वॾी महिरबानी सरदार शाह साहब जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, जो चवणु हो त उस्तादनि खे जेको आहे पढ़ाइण जी सिख्या ॾियण लाइ कराची, हैदराबाद, सखर ऐं लाड़काणे में जेके आहिनि लैंग्वेज सिख्या सेंटर खोलण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। उन सां गॾु हुननि जो चवणु हो त जेके IBA पास 33 मार्कूं खणंदड़ उम्मीदवार आहिनि उन्हनि खे असां ऑर्डर नथा ॾेई सघूं, छाकाणि त असांखे तालीम ॾियणी आहे ऐं रुगो मास्टर भर्ती न आहिनि करणा। कैमरामैन शाहीन सां गॾु शबीर लाशारी, धरती TV न्यूज़, कराची।